लीडर टीवी में असां सां गॾु रहण जी वॾी महिरबानी। ऐं जनाब अब्दुल ख़ालिक जुनेजा साहब सां गॾु आहियां ऐं असां ॻाल्हायो पिए सिंध क़ौमी इत्तेहाद जे बुनियाद ते ऐं जनाब अब्दुल ख़ालिक जुनेजा साहब राजूने इत्तेहाद जी। जी जनाब। उहो ठहियो बल्कि मां इन सफ़र ॾे सिंधी बलोच पख्तून फ्रंट जो बि ज़िक्र करणु ज़रूरु सम्झंदुसि। उहो बि निज़ाम जे तब्दीलीअ जो प्रोग्राम हुयो, कन्फेडरेशन जो प्रोग्राम जेको हुयो उहो बि ठहियो। उन्हनि ई ॾींहंनि में हिते राजूणो इत्तेहाद ठहियो। राजूणो हिन तरह सां त उनजो को बाक़ाइदा को डिसिप्लिन वारो को उनजो दाइरो कोन हुयो। इहो चयो त बाबा जीअं हिते सिंध में हिकिड़ियूं रवायतूं आहिनि त माण्हू गॾिजी हलनि, माना उन में जीअं सिंध महाज़ हो, सिंध सागर पार्टी हुई, जमियत उलमाए सिंध हुई ऐं सिंध दोस्त इनकलाबी तंज़ीम हुई। इहे तंज़ीमूं हाणे इन्हनि जा लीडर आहे साईं न अलादाद बोयो, अज़ीज़ुल्लाह बोयो, अब्दुल वाहिद आरिसर, अज़ीज़ुल्लाह बोयो ऐं साईं पंहिंजो इदरीस चांडियो ऐं ग़ालिबन हू बि हुयो हैदर जोयो। उन जी बि हिकिड़ी पंहिंजी पार्टी हुई, तंज़ीम हुई, उबैदुल्लाह भुट्टो। पोइ उन में डॉक्टर अरबाब खावड़ बि बाद में शामिलु थियो। पहिरीं इहे हुया ऐं उन सिंध जा हिकिड़ा 4-5 नुक़्ता रखिया। ऐं जीअं त राजूणो इत्तेहाद माना माण्हुनि में इन जे लाइ राय हमार कयूं, सिंधी ॿोली क़ौमी ॿोली थिए, धारियुनि माण्हुनि जी आबादकारी ते कटिया थो शहर खे सम्झण खां त 1985 जे इलेक्शन सां इन जो को ताल्लुक़ रहियो छा? कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि क़िस्म उन हिकिड़ी अवामी मुहिम जलसा वलसा कया। पोइ वरी तव्हां असां सभु ॼाणूं था उनजे में पलीअ साहिब जी अॻुवाणी चइजे या उनजो कोशिशुनि सां हिते हिकिड़ो इत्तेहाद ठहियो, सिंधी अवाम जो क़ौमी इत्तेहाद। हू SNA हो, हे SPNA अॻु में इहो ठहियो, SPNA ठहियो ऐं हुन पंहिंजूं सरगर्मियूं बि कयूं। मां तव्हांखे जेकी आहे फैक्ट आहे जीअं थियो सिलसिलो उहो थो ॿुधायां। हाणे इहो 88 अची वियो, 88 अची 87 में SPNA 87 में ठहियो। ठीकु आहे न। पोइ मूंखे तारीख़ यादि कोन्हे। ऐं तव्हां असां इहो बि ॼाणूं था त पलियो साहिबु कम्यूनिस्ट पार्टी जेका हिते कमु कंदी हुई, जाम साहिब जनरल उनखे पसंदि कोन कंदो। उहा जेका आहे सा उन खां आउट हुई। बाक़ी तक़रीबन काफ़ी जमायतूं हुन में शामिलु हुयूं SPNA में। जीअं संत हुअं ई कान हुई, हू बि कोन हो। जाम साकी वरी कोशिशि कई त ॿियो इत्तेहाद ठहे। हू कासिम पत्थर सां मिलियो। हू कासिम पत्थर ऐं जाम साकी गॾिजी वरी अब्दुल वाहिद आरिसर मूं वटि कराची ईंदो हो त मूं वटि तरसंदो, मुंहिंजे घर उते आया त असां कासिम पत्थर तमामु घणो अरसो अॻे पलीअ साहिब खे छॾे चुको हो, तव्हांखे ख़बर आहे। त उन्हनि चयो त असां बि को इत्तेहाद ठाहियूं। उन ते अब्दुल वाहिद आरिसर ऐं असां चवण जे में त असां उसूली तौरु इतिफ़ाक़ कयूं था, पर हाणे जेकॾहिं को वसी ठाहिणु चाहियो था त पोइ साईं वटि हलिजे। पोइ 3 ॼणा गॾिजी साईं GM सैद वटि विया ऐं पोइ इब्तिदाई ॻाल्हि ॿोल थी। पोइ वरी साईं चयो त भली पोइ ॿियनि माण्हुनि खे बि जेके ॿिया बि नेशनलिस्ट माण्हू आहिनि उन्हनि खे असां बि ॻाल्हि ॿोल कयो। पोइ ईअं इनफॉर्मल ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ऐं 4 अप्रैल 88 ते सन में इजलास थियो। उन में जीअं माज़ बि हुयो, इहे जेके पार्टियूं जमियत उलमाए सिंध, सिंध सागर पार्टी, सिंध नेशनल फ्रंट, हाणे सिंधी बलोच फ्रंट हो या सिंध नेशनल फ्रंट ठही चुको हो। सिंधी बलोच पख्तून फ्रंट ख़तमु थी वियो, सिंध नेशनल फ्रंट ठही चुको हुयो। उहो बि ॿिया बि इंटेलेक्चुअल माण्हू, इंडिविजुअल्स, जोयो साहिबु, उर्दू स्पीकिंग माण्हू, अली मुख़्तार रिज़वी, ॿिया 4 अप्रैल ते इजलास थियो, जंहिंमें इब्तिदाई डिस्कशन थी इत्तेहाद जी ज़रूरत ते, जेको बि थींदो आहे टाइम घणो नथा वठूं। ऐं पोइ उसूली फ़ैसिलो थियो त इत्तेहाद हिकिड़ो वसी ठहणु खपे
उनखे बाक़ाइदा उनखे करण जे लाइ 20 मई 88 जी तारीख़ तय थी त इन ते उहो इजलास कबो जंहिंमें इतिहाद ठाहिबो। पोइ उन जे लाइ सरगर्मियूं थियूं, उन जा तफ़सील बि मूं वटि आहिनि, पर मां सम्झां थो उहो तव्हांजो शायदि वक़्तु वञे। कट शाट कयूं उन जे में त हाणे SPNA अॻ में ई हुयो, उहो कमु करे पियो। ॿियूं जेके धुरियूं हुयूं उन्हनि खे हिन में सॼो वियो। डॉक्टर अरबाब उखाड़े वतन दोस्त इनकलाबी पार्टी इहे हिन में हुयूं। पोइ 20 खां अॻु में अञा 20 न आई, जेको चइबो आहे होमवर्क या हिक ॿिए सां राब्ता जारी हुया। त हिकु ॾींहुं शाम जो लथड़े जो टाइम सन में मां बि वेठो हुउसि, साईं बि हुयो, हिकु ॿ ॿियो माण्हू हुयो, पलीअ साहिबु अची वियो। पलीअ साहिबु पंजाब जे कंहिं दौरे ते हुयो, उतां आयो ऐं साईं खे चयईं त साईं तव्हांजे सरबराहीअ में इतिहाद ठहे ऐं रसूल वशपली जो हुन में शामिलु न थिए, ईअं कीअं थी सघे थो? साईं चयो आयो त भली, आयो त जी आयो। पोइ उन जो बि सिलसिलो थियो। पोइ जीअं मां चयो त हुन में काफ़ी कोशिशूं थियूं, हर कंहिं चाहियो पिए त मुंहिंजे सोचनि मुताबिक़ सिंध क़ौमी इतिहाद ठहे। पर जॾहिं 20 मई आई त तेसि ताईं हिकिड़े 2 धाराऊं या हिकिड़ा नुक़्ते निगाह ठही आया। पलीअ साहिबु ऐं डॉक्टर हमीदा खोड़ो उहे हिकिड़ो कचो ड्राफ्ट लिखी खणी आया, ॿियो केरु लिखी न आया, अलॻि अलॻि न गॾु हिकु ड्राफ्ट पर ॿई लिखी आया। ॿई उहे उन सां उन जे में हुया, जंहिंजो बुनियादी नुक़्तो इहो हुयो त हीअ सिंधियुनि जो इतिहाद हुजणु खपे। छो त इन में जीअं मूं चयो त जेके कोशिशूं इब्तिदाई थियूं हुयूं त उन में जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ माण्हू बि कुझु हुया ऐं इतिहाद जो नालो बि सजेस्ट करे आया, सिंधी क़ौमी इतिहाद। पोइ उन ते काफ़ी बहस थियो, उन जे ते असां सभई उन जे में हुआसीं त इन सां इन जे नस्ली हुजण जो तासुर वेंदो, उन जे करे सिंध क़ौमी इतिहाद ठहणु खपे। पोइ सिंध क़ौमी इतिहाद ठहियो सिंध जे बुनियादी मसइलनि ते, जंहिंमें धारी आबादकारी सभ खां अहम मसइलो हुयो, पाणीअ जो मसइलो, ॿोलीअ जो मसइलो, ऐं उन धारी आबादकारीअ जे हवाले सां जेको हिकिड़ो अहम ॻाल्हि थी त बाबा धारी आबादकारी कॾहिं खां असां तय कयूं त उहे अचनि, त उहो थियो त 1954 खां पोइ जेके बि आया आहिनि। ऐं उन जी वज़ाहत कुझु घटि थी आहे त कुझु माण्हू चवंदा आहिनि त भला इहो 54 कहिड़े हिसाब छो? त उहो इन करे त 54 जे एंड में ई घणो करे नवंबर जे महीने में ऐलान थियो वञुट जे ठहण जो, जेको 14 अक्टूबर 55 ते अमल में आयो। त माना उन्हनि शरीक थींदड़ माण्हुनि जो इहो त अॻु में बि त आया, हिकिड़ी लहर त आई जेका 47 में, उहा त मुल्क ठहण जे नतीजे में आई, उनखे हिकिड़ो हादसो चइजे या जेको बि। उन खां पोइ मनसूबे बंदीअ सां 55 तंहिंजे करे इन्हनि नुक़्तनि ते उहो ठहियो। उन में महराज मोहम्मद ख़ान जे क़यादत में जेको क़ौमी महाज़ आज़ादी जमायत उहा बि हुई, ऐं ॿिया इंडिविजुअल अली मुख़्तार रिज़वी ऐं पंहिंजो इंतज़ार ज़ैदी या ॿिया उहे जेके उर्दू स्पीकिंग माण्हू उहे बि हुआ, अब्दुल हमीद जतोई बि हुयो ऐं इलाही बि सुमरो, मोहम्मद हारून, माना इंडिविजुअल्स जेके माण्हू हुया इहे बि हुया। बाक़ी पार्टियूं जेके इहे जेके मूं चयो राजूण इतिहाद वारियूं। हाणे तव्हां महमूद हारून बि खयो, हा, इलाही बख़्श सुमरो बि खयो, तव्हां ॻाल्हि करे वञो। ठीकु आहे, ॻाल्हि करे वञो। अली मुख़्तार रिज़वी बि खयव, ॿियो केरु केरु आयो? हाणे तव्हां जेको आहे सो हिकिड़ो लफ़्ज़ आहे चओ त खयो, माना इजलास हो, उन में इहे माण्हू शरीक थिया। न जेको शरीक न थिया हूंदा। हा, दावत ई उन्हनि, दावत हुई न, दावत ई उन्हनि खे। ईअं त पराए राज में कोई नथो अचे, कोई नथो अचे, पर इहो बि सम्झो तव्हां त उहो इतिहाद ठाहिण जे लाइ पहिरियों प्रोग्राम मीटिंग हुई, उन में उन्हनि खे दावत ई, उहो आया, पर जेको इतिहाद ठहियो उन में उहे कोन हुया। न हुया। हा, माना तयारी कमेटी में असां इहे खयां, ईअं चओ? न तयारी कमेटी त 4 अप्रैल ते ठही, उन में कोन हुया।
4 अप्रैल वारे पहिरें इजलास में न हुया सूमरे ऐं ही जेके आहिनि इन्हनि खे घुराइण जो मक़सदु छा हूंदो तव्हांजे ख़्याल में लीडरशिप वटि? ही को सिंध जी आज़ादीअ जो इतिहाद कोन हो। न उन ते त मां ॻाल्हाए नथो त छा जे लाइ? हा उन तॾहिं थो चवां न, त उन हिसाब सां ऐं ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जेका आहे उन खे असां साईं जी एम सैद वसाब मां ऑन थो कयां, असां उन खे इस्टेब्लिशमेंट जी जमायत सम्झूं था। उन जो प्रोग्राम, उन जो किरदारु, उन जे मुखालफ़त में मेन पार्टियूं ही हुयूं। इहे माण्हू बि उन मुखालफ़त में आहे, उन्हनि खे जी एम सैद आहे उन्हनि सां तालुकात विया, उन्हनि खे दाद ॾई। त जेकॾहिं उहे मां तव्हांखे ॿुधायां पीपल्स पार्टीअ जा बि जेके सिंध ॾे इंक्लाइंड माण्हू जीअं मखदूम ख़लीक ऐं शाहनवाज़ जूणे जो उहे बि शामिलु थिया, उन्हनि खे बि दावत हुई। त अहिड़े क़िस्म जे फ़र्दनि खे हाणे उहा दावत थी, सिंध क़ौमी इत्तेहाद ठही वियो। जी हा, ठीकु। पोइ इहो हाणे सिंध क़ौमी इत्तेहाद कहिड़ी तारीख़ ठहियो? 20 मई 1988। 88। हा ठीकु आहे। हा, हाणे जुणे जे साहिब जी हुकूमत में बाक़ी 8 ॾींहं। हा ठीकु आहे। हा, पोइ उनजो इहो तय थियो हुते त ही अॼु जेके बि माण्हू हिन में शरीक थिया आहिनि इहे उनजी जनरल काउंसिल जा मेंबर काउंट थींदा। अॻिते ॿियो केरु बि जेको शरीक थींदो त उन जे लाइ वरी इहा जनरल काउंसिल पोइ फ़ैसिलो कंदी। ठीकु आहे, ठीकु आहे, वाजिबी ॻाल्हि। हा, पोइ उनजो अॻिते हली चूंड बि थी, उन में न थी, पोइ ॿियो इजलास थियो, उन में चूंड थी, जंहिंमें अब्दुल अमीन जतोईअ खे उनजो सदर चूंडियो वियो, अब्दुल वाहिद आरिसर सेक्रेटरी थियो, ॿियनि जमायतुनि जा बि। ऐं उन में पोइ छाकाणि त पलियो साहिब बि हेॾे अची वियो त सिंधी अवाम जे क़ौमी इत्तेहाद में जेके जमायतूं उहे बि मसलन NDP PNP उहे बि उन में शरीक थी वियूं। बाक़ी जेके अॻु में हुयूं उहे तॾहिं ANP NDP न हुई। 86 में ANP ठही। हा हा ANP। हा हा सही आहे। ANP बि हुई, PNP बि हुई, ऐं बाक़ी जेके ॿियूं जमायतूं राजूणे इत्तेहाद वारियूं उहे सभु हुयूं, अवामी तहरीक बि हुई। पोइ अवामी तहरीक कोन हुई, अवामी नेशनल पार्टी। हा सही आहे, पर माना हिते उनखे रिप्रेज़ेंट पलिया साहिब पे कयो। इहा सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही, थैंक यू, तव्हां दुरुस्त कयो मूंखे। पोइ उन जे ठहण खां पोइ MQM बि हिते हिकिड़ी तेसि ताईं क़ुवत थी उभिरी आई हुई। ऐं पहिरीं जॾहिं उन्हनि ठही हुई ऐं उन्हनि जेको पंहिंजो चार्टर ॾिनो हुयो उहो मर्कज़ मुखालिफ़ हुयो, त माना मर्कज़ जेके इख़्तियार थो रखे उन जे ख़िलाफ़ु हो। तंहिं करे सिंध में उन लाइ हिकिड़ो कंहिं हद ते नरम गोशो हुयो। असां उन्हनि खे सॼो कोन हो हुन जे में, पर पोइ ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं ज़ाहिर आहे। उहे कंहिं कयूं ऐं ॿुधायांव थो न त जेको ठहियो उन ते अल्ताफ़ सेन जो मौक़िफ़ आयो कुझु ॾींहंनि खां पोइ त SNA तमामु ज़बरदस्त शइ ठही आहे। असां उनजे ॿियनि सभिनी नुक़्तनि सां इतफ़ाक़ था कयूं। अलबत् जेको 1954 वारो नुक़्तो आहे इन ते असांखे रिज़र्वेशन्स, पर उन ते बि ॻाल्हि ॿोल्हि थी सघे थी। इहो पहिरियों हुनजो रद्द अमल हुयो। पोइ कुझु अरसो हलियो, पोइ हैदराबाद में झगड़ो थियो पहिरियों म्यूनसिपैलिटीअ ते। आफ़ताब शेख ते पोइ थियो। उन खां अॻु में म्यूनसिपल बस वारी जेका ॻाल्हि थी त उन सां हिकिड़ो माहौल टेंस थियो। उन खां पोइ मेयर ते हमिलो थियो, उन जे में वधीक हू थी वियो। हाणे साईं हिते जूणे जे साहिब जी हुकूमत ख़तमु थी चुकी। हा उहा त ख़तमु थी। हा न, हाणे उन ख़तमु थियण खां पोइ ॿ हिकिड़ा टेक था थियनि। चवनि था त म्यूनसिपल जे अंदरां गोली वलियूं बस ते हिकिड़ी, ॿियो वरी इहो थियो त उन जे रिएक्शन में वरी
म्यूनिसिपल ते अटैक थियो, जेका ॻाल्हि असां सरसरी सतही था कयूं, अॻियां छा आहे उहो पोइ ॾिसनि। इहे ॿ हिकिड़ा इन जे करे ॿिनि आबादियुनि जे विच में, ॿिनि ॿोली ॻाल्हाईंदड़नि जे विच में टेंस सूरत हाल पैदा थी। सही, ठीकु आहे, बिल्कुलु इन्हनि ॿिन्ही वाक्यनि सां थी। ऐं मां इन्हनि ॿिन्ही खे सिंध जे मफ़ादनि में नथो सम्झां। ॿिन्ही वाक्यनि खे जेको बि केरु बि आहे, कंहिंजो केतिरो आहे किरदारु, इहो त हिन मुल्क में को रवायत ई कोन्हे जो हुनजी छंड छाण थिए, पर जेको बि हिन में इनवॉल्व हुआ, बस वारा बि त जिन अंदरां कई उन्हनि खे अंदरियां ॿाहिरियां ॿई, मां ॿिन्ही खे जो अमल खे सिंध जे मफ़ाद में नथो सम्झां। इन्हनि ॿिन्ही वाक्यनि सां जीअं तव्हां चयो त हिकिड़ी टेंशन वारी सूरत हाल पैदा थी। ऐं जेको जीअं मुंहिंजो MQM जे पहिरें चार्टर अचण खां पोइ जेका हिकिड़ी थोरी नरम गोशो ॿिए सां थियो हुयो उहो, ऐं इन विच में मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां जेका डायरेक्ट त न पर इनडायरेक्ट हिन सां माहौल सां करे थी, त सिंध में इहो नस्ली बुनियाद ते वॾो कमु जेको घणो कयो उहो नवाब मुज़फ़र सां लिखियो आहे। कराची, सिंध, महाजर, पंजाबी, पठान, माना सिधो तो सिंधियुनि जे ख़िलाफ़ु उन बि कयो हो। त ग़ालिबन 85 जो साल आहे या 84 या 85, नवाब मुज़फ़र जो सन आयो साईं वटि। त साईं असां इहो कयोसीं, पर इहो असां ग़लति कयोसीं, हाणे कहिड़ो कयूं त बसि गॾिजी हाणे जुदोजहद कयूं। त साईं चयोसि त नवाब साहिबु तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांजी इहा सोच बि चङी आहे, पर तव्हांजे मतिलबु उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंधियुनि जे विच में रत बि वही चुको आहे, मामला तमामु तेज़ आहिनि, इहो सवलो न आहे। तव्हां पंहिंजे हल्के में माहौल ठाहियो पहिरीं, असां बि ठाहियूं, पोइ इहो पोइ वरी नवाब मुज़फ़र वियो। कुझु अरसे खां पोइ वरी ख़त लिखियईं साईंअ खे जेको शायदि हुते हुजे, त साईं वाक़ई तव्हांजी ॻाल्हि जेका आहे सा सही, माण्हू ईअं आसानीअ सां ॻाल्हि नथा मञनि। त मतिलबु इहो हिकिड़ो माहौल ऑलरेडी हुयो, वरी इहे वाक़िया थिया। हाणे भला सिंध क़ौमी इतिहाद, मां इहो थो चवां त उनजो रोल जेको थो अचे, सिंध क़ौमी इतिहाद कोशिशि कई त इन सूरत हाल खे डिफ्यूज़ कजे, या सिंध जे मफ़ाद में न आहे, जेको नस्ली जहिड़ो थो हले। MQM सां राब्तो थियो ऐं पोइ तय थियो त SNA जी टीम ऐं MQM जी टीम जी मुज़ाकरात थींदा। इन मुज़ाकरात लाइ MQM जी हिकिड़ी हाई लेवल टीम असां न वियासीं, हू आया हैदराबाद में, एजाज़ जो सेनेटर हो, उन जे घर ते बंगले ते हू आया। पहिरीं इब्तिदाई जीअं ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे, कुझु ॻाल्हियूं थियूं, मसइला रखिया विया। मेयर जो जेको मामिलो थी चुको हो उन सां उहो बि डिस्कशन में आयो। हेॾनि जो ज़रूरु चवणु इहो हो त भई मेयर हिते जेको आहे उहो तहसुब पखेड़े थो, उन करे उनखे तव्हां कुझु कयो। पोइ वरी कुझु अरसे खां पोइ महीनो 2 महीना या केतिरो आहे, उन खां पोइ वरी ॿी मीटिंग थी, उते ई एजाज़ जिते हू आया ऐं हुननि रिपोर्ट ॾिनी त असां हिकिड़ी कमेटी विहारी आहे जेका हफ़्ते में या केतिरा 5 ॾींहं उनखे आहे, उहा रिपोर्ट ॾींदी मेयर वारी सूरत हाल ते, पोइ असां को फ़ैसिलो कंदासीं। पर उते कुझु दोस्तनि चयो जिन जो वास्तो GS हिंदुस्तान फेडरेशन सां हो, माना उहो जहिड़ो असांजे ई धुर तरफ़ां, उन्हनि चयो त न इहो फ़ैसिलो अॼु थियणु खपे, हिते थियणु खपे मेयर जे हवाले सां। त जेके बि सिंध क़ौमी इतिहाद जा उन्हनि सभिनी खे मेयर ते रिज़र्वेशन त हुयूं, पर ॿिया चवनि पिया त ठीकु आहे जेकॾहिं हू चवनि था त उन्हनि खे मौक़ो ॾिजे, पर उन्हनि दोस्तनि जो हुयो त न, फ़ैसिलो इहो अॼु थियणु खपे। उन ते ॻाल्हियूं उहे टुटी वियूं। पोइ वरी 3 सेप्टेम्बर जो वाक़ियो थियो। हिन ते मां ॻाल्हाइणु चाहियां थो तव्हां खां हिकु बसि। अव्हांखे यादि आहे त जेको मेयर आफ्ताब शेख ते हमिलो थियो, या जेको उन खां अवल बस ते हमिलो थियो, त बस ते हमिलो कंदड़ चऊं त असां MQM वारा आहियूं, चई सघूं था? हा, उहा त या म्यूनिसिपलिटी त उन्हनि जी। ऐं जेको ॿाहिरों मेयर ते हमिलो थियो उहो कंहिं कयो? हाणे इहो त मां नथो चवां त कंहिं कयो, तव्हांखे ख़बर आहे? पर इहो मतिलबु सम्झो इहो ई वेंदो आहे या चयो इहो वञे थो त
सिंधियुनि कयो हुन ते। न सिंधी त इलाही आहे न। हा सिंध क़ौमी इत्तेहाद में बि इलाही पार्टियूं उबैदुल्ला भुट्टे खां वठी हा अब्दुल वाहिदारी सर साहिब तक हा कहिड़ी धुर कयो। सिंध क़ौमी इत्तेहाद जो हिन सां को आहे? न न न न न सिंधी त मुंहिंजो इलाही आहिनि न। हा त कहिड़ी धुर खे तव्हां चई सघो था त कयो हूंदे? मां त नथो चई सघां न, मां नेम नथो करे सघां। अच्छा हा हूअं तव्हांखे उन ज़माने में का ख़बर पई? मूंखे न आहे ख़बर। तव्हांखे ख़बर न आहे। नाज़रीन सिंध क़ौमी इत्तेहाद जूं इहे ॻाल्हियूं हलनि थियूं ऐं पाण तारीख़ जे हिकिड़े तमामु अहम मोड़ ते पहुता आहियूं ऐं असां जनाब अब्दुल ख़ालिक जुणे जे हिसाब सां इहे ॻाल्हियूं जारी रखंदासीं ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद पोइ अॻिते हली उनजो मंतक़ी अंजाम कहिड़ो थियो ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद जा फ़ाइदा कहिड़ा थिया, सिंध क़ौमी इत्तेहाद सिंध खे केॾा वॾा फ़ाइदा ऐं केॾा वॾा नुक़सान ॾिना, उहे सभु जो सभु ॻाल्हियूं ईंदड़ कचहरी में जनाब अब्दुल ख़ालिक जुणे जे सां कंदासीं। अव्हांखे वरी हिकिड़ी ॻाल्हि यादि कराईंदो हलियां, कहिड़ा बि माण्हू केर बि माण्हू कहिड़ी बि पार्टी जा माण्हू कहिड़ी बि ॿोली जा माण्हू उन्हनि जो हिन समाज में केतिरो बि किरदारु वॾो किरदारु नंढो किरदारु हुजे, उन्हनि जे लाइ उन्हनि जी ज़िंदगी खे रिकॉर्डिंग करण लाइ हीउ सिलसिलो जारी आहे। अव्हां कंहिं बि माण्हू खे ॾिसो ऐं उहो राज़ी थिए त असां लीडर टीवी उन्हनि जी ख़िदमत करण लाइ तयारु आहियूं ऐं बक़ौल अब्दुल ख़ालिक जुणे जे त मां बि मुफ़्त में थो अचां, तव्हां बि कमु मुफ़्त में था वठो, सो ही सॼो कमु मुफ़्त में थो हले। ईंदड़ प्रोग्राम में वरी गॾु हूंदासीं।